अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उमेद कयां सभु दोस्त ख़ुशि ऐं मज़े में हूंदा, सभु ठीकु हूंदा। जेके बि दोस्त मुंहिंजे चैनल ते अचनि था ऐं वीडियो वॉच कनि था, ॾिसनि था, उन्हनि खे लाइक कमेंट ॾियनि था, उन्हनि जो मां थोरे तो शुक्रगुज़ार आहियां। अॼु ड्रामा सीरियल वीरन जी वस्ती जा कुझु अदाकार साम्हूं आया आहिनि, उन्हनि जी लिस्ट खणी तव्हांजे अॻियां हाज़िर थिया आहियूं। सो ही वीडियो तव्हां फुल ॾिसिजो ऐं तव्हांखे इनशाला पसंदि ईंदो। कुझु साम्हूं आया आहिनि, इनशाला हक़ीक़त जेकर साम्हूं ईंदी तव्हांजे लाइ वीडियोस ठाहींदासीं। ऐं वीरन जी वस्ती जा कुझु अदाकार आया आहिनि जंहिंमें रिकॉर्डिंग थी, सो कहिड़ा त कहिड़ा आहिनि, सो उन्हनि जा फ़ोटो बि तव्हां ॾिसंदव ऐं उन्हनि जा जेको नाला बि तव्हांजे अॻियां रखिया वेंदा। सो असांजी हिन वीडियो खे फुल ॾिसिजो। बाक़ी जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। सो पहिरीं ॻाल्हि कंदासीं त हजन प्रेमी फस्ट में उनजी रिकॉर्डिंग थी, पोइ उन खां रिमशा शहज़ादी ऐं राजा तुनियो ऐं मजू सतार लाड़, अहिड़ा जेके वॾा वॾा एक्टर आहिनि उन्हनि जा जेके रिकॉर्डिंग थिया ऐं कुझु थियनि पिया। ऐं अब्बास गुल ओढाणे हिन ड्रामे में कुझु अहम किरदारु करण वारो आहे, ईअं अफ़वाहूं हलनि पियूं। सो ॾिसूं भला अब्बास गुल ओढाणे खे हिन ड्रामे में करेक्टर मिले थो या न। बाक़ी कुझु दादू वारा जेके तकरार जी टीम आहे, उन्हनि में फस्ट में त सिजावर ख़ान यानी हजन तीवण साहिबु, उनजी हजन प्रेमी साहिबु नालो त अलॻि अलॻि माण्हू रखंदा आहिनि ऐं ज़ात जो तीवणो, इन करे मां चवंदो आहियां हजन तीवण साहिबु। सो उनजो बि उनजी रिकॉर्डिंग थी, कुझु थियो ऐं कुझु सीन रिकॉर्ड थिया आहिनि, सो हले पियो। बाक़ी ॾिसूं कहिड़ा कहिड़ा अदाकार साम्हूं अचनि था, त उन्हनि जे बारे में बि तव्हां लाइ वीडियो खणी ईंदासीं। सो इहा हुई अपडेट। बाक़ी तव्हां फ़ोटो ॾिसी अंदाज़ो करे विया हूंदा त कहिड़ा कहिड़ा अदाकार अचण वारा आहिनि हिन ड्रामे में। सो असांजे चैनल ते नवां हुजो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾिजो। जीअं चैनल सब्सक्राइब थींदी त तव्हांजो वक़्तु सिर अपडेट तव्हां ताईं पहुची सघे थो। सो बाक़ी जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो।